सर, ही घर तव्हांजो आहे? तव्हां हिन घर में अकेला रहंदा आहियो? हाँ किरण, पर ॿुधो, मां तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे, सर ऐं साहब जो नालो पंहिंजी ज़बान तां हटाए छॾियो। किरण, मुंहिंजो नालो साबिर आहे, मूंखे सिर्फ़ु तव्हां साबिर सॾियो। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे साबिर सॾियां। किरण, ॾिसो, मुंहिंजे दिलि जी धरती ॾाढी प्यासी आहे। किरण, उनखे तव्हांजी मोहबत जी बूंद जी ज़रूरत आहे। मां तव्हां सां गॾु आहियां, पर न पर खे विच में न आण। किरण, मूंखे पंहिंजे कुर्ब जी कड़ीअ सां एतिरो त क़ाबू कर जो हिन मन जो मुंझायल गुलाब तुंहिंजी मोहबत मां लुत्फ़ अंदोज़ थी महकी पवे। कोशिश कंदसि त तव्हांजे दिलि जी ज़बान मुंहिंजो नालो ॿुधी ख़ुशी महसूसु करे। किरण, तुंहिंजी मोहबत जी सुराण मुंहिंजे साह जे रगुनि में रत सां रलिजी वई आहे। किरण, जॾहिं तो पंहिंजे दीदार ते पाबंदी हई न, त ही अखियूं तुंहिंजे दीदार बिना अंधियूं थी पवंदियूं। दम जी ज़री ख़ुदा वापसि न वठे, बाक़ी हयाती जी आख़िरी हिॾकी ताईं दम दीदार कंदा रहंदासीं। अॼु जी मुलाक़ात खे हिते ई रोकियूं था। मूंखे हाणे हलणु घुरिजे, देरि थी थिए, पोइ वरी मिलंदासीं। इन माण्हू वटां तोखे ज़िंदगी जूं सभु सहूलियतूं, आसाइशूं, लज़तूं मिली सघंदियूं। किरण हिन खे पंहिंजी मोहबत जी अहिड़ी पटी पढ़ाए जो बाक़ी सभु सबक़ विसरी वञनिसि। तुंहिंजी ख़्वाहिश ते दौलत जा ढेर हणी छॾींदो। साबिर अमीर माण्हू आहे, जे निकिरी वियो त पोइ हथ कोन ईंदो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।